सिंधी आखाणी दिल जो नातो भाग 16। साधना जवाब ॾे या न, इन उलझन में हुई। उन जूं अखियूं हेठि, हथ ॿई टेबल ते मसड़े पई, सोचे भी पई। उलझन में हुई। उन जे आत्मा में कहिड़ा सवाल हुया, उहे त सिर्फ़ साधना खे ई ख़बर है। पर इहे सभु हरकतूं रमेश नोट कयूं ऐं रमेश थोरो उन जी घबराहट कम थिए खिली करे सुठे अंदाज में चयो, हे साधना, तूं जे न ॿुधाइण चाहीं त काई ॻाल्हि न आहे। कंहिं बि लेडीज़ जे लाइ या ॾुखी ॻाल्हि आहे कंहिं जेंट्स खे पंहिंजे लाइ कुझु ॿुधाइणो, त इन में सोचण जी ज़रूरत कान्हे का, कोई ॻाल्हि न आहे। बसि इन जो एतिरो चवण ऐं साधना चयो, न न न न, अहिड़ो कुझु कोन्हे। मां ईअं पई सोचां कि सिर्फ़ दुनिया में भॻवान मूंखे ई दुख ॾिनो आहे, पर हाणे त ईअं थो लॻे कि मूंखां बि वधीक भॻवान घणनि खे दुख ॾिना आहिनि। अॼु तुंहिंजो ॿुधी सचमुच मुंहिंजे दिलि खे बि दुख थियो। इहे अखर दर्द भरे अंदाज़ में चया। रमेश चयो, छा तोसां बि कुझु अहिड़ो थियो आहे? साधना चयो, हा। बस एतिरो चयो ऐं रमेश वापसि चयो, जे तूं ॿुधाइण चाहीं त मां ज़रूरु ॿुधंदमि, पर जे तुंहिंजो मन न चाहे त बिल्कुलु बि न, कोई ॻाल्हि न आहे। साधना सिधो चयो, न अहिड़ो कुझु कोन्हे, ऐं पंहिंजी दास्तान ॿुधाई। बरोड़ा खां पोइ मुंहिंजो शादीअ जो टाइम वग़ैरह, शादी थी वई, तमामु सुठी जिंदगी निकिरे पई। बसि भॻवान खे शायदि कुझु मंजूर न हुयो, थोड़ियूं तकलीफ़ूं आयूं, पर ठीकु आहे। 2 ॿार बि थिया, 2 ॿार आहिनि, हिकु धीअ हिकु पुटु। धीअ हींअर मुंहिंजी 6 साले जी आहे ऐं पुटु 5 साले जो आहे। ॿई ॾाढा क्यूट आहिनि। इन हल्की सी मुश्क ॾिनी, पर इन जे अंदर में थोरो दर्द पियो ॾिसण अचे। रमेश हर ॻाल्हि नोट पियो करे ऐं उनखे आश्वासन ॾे त बि कहिड़नि शब्दनि में ॾे। ख़ैर, साधना अॻिते वधी। साधना सिधो चयो, असांजी फाइनेंशियली कंडीशन भी थोड़ी घणी सुठी हुई। अचानक हिकु ॾींहुं मुंहिंजी ज़िंदगीअ में कहर अची वियो। उहो कहर शायदि मुंहिंजी ज़िंदगीअ खे ई पलटाए छॾियो ऐं 1 मिंट रुकिजी वई। उन जे अखियुनि में पाणी अची वियो। रमेश बि गिलास सोरे करे उनखे पाणी ॾिनो ऐं टिश्यू ॾिनो। उन पंहिंजा ॻोड़ा उॻिया। मुंहिंजे हस्बैंड जी मौत थी वई। बसि उतां खां पोइ त जिंदगी कहिड़े पासे वञे कुझु ख़बर ई न पई पए। ॿार संभालिया या पंहिंजो दर्द घटि करण जी कोशिश कयां, कुझु सम्झ में न पियो अचे। परिवार जा कुझु मेंबर त इन दर्द में साथ ॾियण जे बजाय मूंखे ई कलंकित करण लॻा। उहो बि हिन ज़माने में कहीं न कहीं अजीब पियो लॻे कि अञा बि दुनिया बंद वीचारनि में थी जिए। मुंहिंजो नसीब अहिड़ो आहे, मुंहिंजी परछाई मुंहिंजे घोट मथां पई, तॾहिं मुंहिंजी ज़िंदगीअ में ईअं थियो। बसि या त उन्हनि जो पुटु हली वियो। अहिड़ो सभु इन्हनि जे परिवार में वधंदो वियो ऐं मूंखे दिलि जे कंहिं कोने में चोट घाव में पई बदिलजे। उहो घाव जेको नासूर थी वेंदो आहे। बसि उते हुनजो रोइण वधंदो पियो वञे ऐं मथां रमेश भी आश्वासन ॾिनो
पर थोरी हिम्मत करे वापसि साधना चयो। पर इन सभिनी तकलीफ़ुनि में मुंहिंजे ससु सहुरे मूंखे ॾाढो साथ ॾिनो। इन परिवारनि जी तकलीफ़ुनि जे करे बिज़नेस में बि थोड़ियूं तकलीफ़ूं वधनि पिया। कहीं न कहीं उन्हनि खे ईअं पियो लॻे कि मां इन जी ज़िम्मेदार आहियां। ख़ैर, असांखे इन तकलीफ़ुनि जे करे बि शहर छॾिणो पियो, ईअं चई थो सघिजे। मथा रमेश चयो, जेको थिए थो भॻवान खे ख़बर आहे, पर हाणे जी ज़िंदगी तुंहिंजी बि सुठी निकिरे, मां दुआ थो कयां। ऐं उते ई फ़ोन जी रिंग वॼी। उहा फ़ोन जी रिंग कंहिंजी हुई, कंहिंखे आई, ईंदड़ एपिसोड में जल्दी ॿुधंदासीं।